अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जे साथ हलंदो रहे लाट बढ़ंदी रहे। त बिना देर जे हलूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़। त बालाजी खान जो ज़ुल्म अञा ताईं पंहिंजे रते रिश्तनि ते माठो न थियो, अञा बि वेतर वधी वियो। जीअं त बालाजी खान जी घरवारी बालाजी खान जे वॾे भाउ खे दफ़नाईंदे ॾिठो हुयो, तंहिं ते उहो मज़ामत कंदे बालाजी खान खे चयो त पंहिंजे भाउ वॾे मां बि न मुड़े, तूं माना कहिड़ो भाउ आहीं, कहिड़ो पीउ आहीं, कहिड़ो मुड़ुसु आहीं। इन ते माना बालाजी खान हुन जे खून जो बि प्यासो थी वियो ऐं हुन जो गलो दॿाइण में शुरू थी वियो। तंहिं ते उहा अची संदसि धीउ अची पंहिंजी माउ जी जान बचाई दोस्तों। ऐं ॿिए पासे नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त बालाजी खान राबेल सां मिलण लाइ वेंदो ऐं राबेल इहो सम्झंदी त हीअ मुंहिंजूं ॿकरियूं चोराइण आया आहिनि ऐं हुननि ते हथियार सिधा करे कुझु फायर हवाई कंदी ऐं कुझु फायर हुननि जे सीने ते ताड़े चवंदी अॻिते वधियो मुंहिंजी ॿकरियुनि ॾे त तव्हां सभिनी जा सीना गोलियुनि सां परोड़ करे छॾींदुमि। हालांकि हू बालाजी खान हुन सां मुलाक़ात करणु आयो हूंदो दोस्तों। ॿिए पासे मंठार खे इहो चयो वियो आहे त तूं घर जो ख़ादिम आहीं, नौकर आहीं, जेकॾहिं घर जो राज़ करे ॿार फाश थियो त तुंहिंजे सीने में गोलियूं मां हणंदुमि। बालाजी खान चयो हुयो मंठार खे, छो त मां रते रिश्तनि मां नथो वणा त तूं त मुंहिंजे लाइ हिकु गैर आहीं। जी दोस्तों, हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, जीअं तव्हां ताईं बर वक़्तु अहिड़ियूं अपडेटूं पहुची सघनि। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो सां गॾु।